अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर तव्हां ॾिसो पिया त अफ़गान बस्ती ख़ाली थी वई आहे कराची मां। हिकु न बल्कि 2 ट्रेन जेके ख़ाली थी चुकियूं आहिनि। कुझु दोस्तनि वीडियो बि ठाहियूं त अचो बाबा पंहिंजे शहरनि मां हेॾे अचो, जेके बि ॿाहिरि सिंधी आहियो पंहिंजी फैमिलियुनि सां गॾु हिते अचो ऐं पंहिंजा घर खणो, फ्री में घर खणो। ईअं बिल्कुलु बि न आहे ऐं न ई वरी ईअं अचिजो, आहिनि बिल्कुलु ख़ाली, पर उहे दरियूं छतूं भॻल आहिनि। ईअं न थिए जो तव्हां पंहिंजी फैमिलियुनि खे वठी अचो, न्याणियुनि खे वठी अचो, पोइ हिते वरी परेशान थी वञो त यार हाणे कयूं छा। तव्हां अचो, बिल्कुलु अचो। जेके दोस्त चवनि था बिल्कुलु सही था चवनि त इन खे सिंधी बस्ती थियणु खपे ऐं सिंधी बस्ती थींदी इंशाअल्लाह। तव्हां अचो, पाण में ॿाहिरि ॿाहिरि थी चाचा मासा त पाण में मिली अचो ऐं पंहिंजी जॻह ॾिसो, उन्हनि खां वठो। कमरो आहे, घर आहे, जेको बि आहे उनखे थोरो घणो ठारायो, दरियूं बरियूं हणायो, लाइट पाणी बिजली जो सिस्टम तव्हां ॾिसो। फैमिली खे डायरेक्ट वठी ईंदव परेशान थींदव। सो अचो, ज़रूरु लाज़मी अचो। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि इहो चवंदुसि त दोस्तो, तव्हां जे ग़रीबनि खे घुरायो था, ईअं न थिए जो पहिरियों बि मां ॾिठो आहे त ईअं थींदो आहे जो उन्हनि खे चओ हाणे 10-10 हज़ार जमा करायो, हे घर तुंहिंजो आहे, पर हाणे तुंहिंजो आहे मुंहिंजो, पर तोखे थो ॾियां, वरी कॾहिं मां तोखे ख़ाली करायां त ख़ाली कजां। ईअं बिल्कुलु न थींदो। न ई इन्हनि ग़रीबनि सां वरी फ्रॉड कजो, छो त ही पाण उते वीचारा ॾुतड़ियल आहिनि, हिते बि अचनि ऐं सभु कुझु साड़े वरी हिते अचनि, त हिते बि तव्हां उन्हनि सां धोखो कयो। त महिरबानी करे ईअं उन्हनि सां न कजो। उन्हनि दोस्तनि खे सिधो हिकिड़ो रस्तो ॾिजो त बाबा हे प्लाट आहिनि या हे जॻहियूं आहिनि। हा, ईअं थी सघे थो त तव्हां उन्हनि जी हेल्प कयो, जेके हिते कराची में रहनि था ऐं सुठे खाइण पीअण में आहिनि या उहे हेल्प करण जहिड़ा आहिनि, त उन्हनि जी हेल्प कयो। कंहिंमें हेल्प कयो? उन्हनि जे लाइट में, उन्हनि जे गैस में, उन्हनि जे पाणी में, इहा हेल्प कयो। या उन्हनि जा नंढा नंढा जेके रोड आहिनि, या उन्हनि जूं जेके खिड़कियूं विड़कियूं, छो त अफ़गानी जेके विया आहिनि न हितां, उन्हनि छा कयो आहे त उहे दरियूं, उहे दरवाज़ा बि पटे ट्रकुनि ते लोड करे खणी विया आहिनि। इवन छतुनि मां गाटर वाटर बि पटे, माना तव्हां ईंदव त तक़रीबन पट आहे। पट मतिलबु भितियूं वितियूं आहिनि, पर माना तव्हांखे उनखे ठाराइणो पवंदो। सो पहिरियों अचे विलारियो, फैमिलियुनि सां न अचो, फैमिलियुनि सां न अचो। ऐं जंहिंमहिल हिते रहो त हिकु 2 बकरी हुजेव, 8-10 कुकड़ियूं हुजनिव, माना राशन तव्हांजो इहो बेसिकली खीर ऐं इहो राशन आहे। ऐं हींअर मां कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ी वीडियो ॾिठी फेसबुक ते, हिकिड़ी लेडीज़ ई उन चयो त मुंहिंजा 2 ॿार आहिनि ऐं मूंखे घर कोन्हे, महिरबानी करे मूंखे को किराए जो को घर वठी ॾियो। त हिकिड़ो सिंधी असांजो दोस्त हो, उनजी हेल्प कई। हेल्प करणु सुठी ॻाल्हि आहे। हेल्प ईअं कंहिंजो 40 लख जो उनखे घर वठी ॾिनई, 40 लख जो उनखे उनजे नाले ते घर वठी ॾिनई, हेल्प कयईं। ऐं कुझु ॾींहं अञा ॿिया थिया आहिनि, उनखे हिकिड़ी गाॾी बि अची वई आहे मेहरान। सो हेल्प कयो, सभिनी जी हेल्प कयो। सो दोस्तो, हेॾे बि तव्हां हेल्प कयो। हे जेके वीचारा सिंधी अचनि था न, उन्हनि जी हेल्प कयो। उन्हनि खे दरियूं इहे वठाइजो भला, जेकॾहिं तव्हां वटि अलाह साईं तव्हांखे एतिरो ॾिनो हेल्प करणु जहिड़ा आहियो, त उन्हनि जी हेल्प कयो। ऐं मां वरी चवंदुसि त जेके दोस्त उतो अचनि था, उन्हनि खे बिराए महिरबानी तंग न कजो त 5000 ॾियो पर्ची ठारायो, 10,000 रुपया ॾियो पर्ची ठारायो, पर्ची न थींदी त हीअं न थींदो, त ईअं बिराए महिरबानी ईअं न कजो। हिकिड़ो मां साईं अदो ॾिठो आहे, जंहिंखे अॼु हार बि मां ॾिसां पियो त वीडियो में ॾिठुमि त हार बि पाराइनि पिया। मौलाना साहिबु, अलाह उनखे वॾी हयाती ॾे, सिहत ॾे, सुठो कमु पियो करे। त हाजी साहिबु इहो बि थोरो ख़्यालु कजो त उन्हनि खां पर्चियूं बर्चियूं न वरितियूं वञनि ऐं अॻिते जे लाइ उन्हनि खां का एग्रीमेंट बि न थिए त आहे मुंहिंजो, सम्झ तोखे थो ॾियां, जंहिंमहिल चाहियां वरी ख़ाली कंदे, ईअं न। आख़िरी जेका मां जेको पाण अर्ज़ु करणु थो चाहियां, उहो गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु करणु थो चाहियां त दोस्तो, जॾहिं अफ़गानी वेठा हुया त तव्हां उन्हनि खे उथारियो त न पिया न, उथारियो बि न पिया। इवन बिजलियूं बिल गैस सभु फ्री में पिया हलनि, कुंडा पिया हलनि। हींअर हे सिंधी उहे वीचारा वेहंदा जिन जा हक़ आहिनि, सिंध सूबे ते उन्हनि जो हक़ आहे। तव्हां उन्हनि खे बिराए महिरबानी तकलीफ़ न ॾिजो त बाबा हे हाणे गवर्नमेंट जो प्लॉट आहे ऐं हिते गवर्नमेंट जो हे ठहंदो, हिते हे ठहंदो। बिराए महिरबानी उन्हनि खे तंग न कजो, उन्हनि जी हेल्प करे सघिजो, जेतिरी हेल्प तव्हां हेल्प करे सघो था उन्हनि जी हेल्प कजो। इहो मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे। अस्सलाम वालेकुम।